अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं खालिद कलियार केवन न्यूज़ नेटवर्क सां गॾु ख़बरुनि जी तफ़सील। अल मज़हब हम आहंगी इंसानी हक़नि जे इदारे जे मरकज़ी चेयरमैन ख़लीफ़े मोहम्मद तस्लीम राजपूत जी हिदायत ते 23 मार्च यौम क़रारदाद पाकिस्तान जे मौक़े ते पाक फ़ौज ज़िंदाबाद जी शान में SSP ऑफिस खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली जी सदारत डिवीज़न हैदराबाद वुमेन विंग जी सदर राविया नाज़ खान कई ऐं रैली खे ख़िताब कंदे चयो त असांजो मुल्क जी भलाई लाइ पुरअमन ऐलान आहे। तफ़सीली मौजूद मरकज़ी चेयरमैन ख़लीफ़े तस्लीम राजपूत जी हिदायत ते 23 मार्च यौम पाकिस्तान जे मौक़े ते सॼे पाकिस्तान में रैलियूं कढियूं वयूं। हैदराबाद जी तक़रीब में जमीला गोपाल, शगुफ्ता कामरान ऐं किशोर बानो, साइमा नाज़, निगत ज़फ़र, सईदा किरण, मैडम राविया नाज़ खान शिरकत कई। केवन न्यूज़ नेटवर्क हैदराबाद।